मधे जे लॻे गाएजा थाणे जे हद में चोरनि तौरु तपाए छॾियो आहे। उन ॾस में मालूम थियो आहे त ॻोठ गाएजा में नामालूम चोरनि ॻोठ जे चङे मुड़ुस अता हुसैन गाए जो जी ओताक में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते ओताक में सुतल माण्हुनि खे यरगमाल बणाए ट्रैक्टर चोरी करे आसानीअ सां फ़रार थी विया। बर वक़्तु इतला मिलण बैदि गाएजा पुलिस वाक़े वारे हंधि पहुची खोजी कुतो घुराए भाॻियनि सां गॾिजी पेरो खयो, जेको साॻे ॻोठ गाएजा में निज़ामुद्दीन अबड़ो जे घर में लॻो। उन सिलसिले में SHO गाएजा ॿुधायो त भाॻियनि पारां इतला ॾियण बैदि बर वक़्तु खोजी कुतो घुराए पेरो खयोंसीं, जेको साॻे ॻोठ जे निज़ामुद्दीन अबड़ो जे घर में लॻो, जितां हिक ॼणे खे गिरफ़्तार करे लाकअप कयो आहे। वधीक जांच कई पई वञे। आजूज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मदे जी।